अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम हार्ट इशू सां गॾु मां आहियां जो मेज़बान इसहाक कोलाची। नाज़रीन, जीअं त कल्ह खां वठी हिकु वॾी डेवलपमेंट थिए पई ऐं पाकिस्तान खे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त पाकिस्तान शंघाई सहकारी तंज़ीम जो इजलास जेको आहे, जेका समिट आहे, हिन दफ़ा होस्ट करे पियो ऐं तमामु जेके कंट्रीज़ आहिनि उहे पाकिस्तान पहुची विया आहिनि, जंहिंमें भारत जा जेके वफ़द उहा आहे उहो बि पहुची वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु चीनी वज़ीर आज़म ऐं ॿिया मुल्क हिते पहुता आहिनि ऐं उन ई मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन सां गॾोगॾु थोरो पाण पॉलिटिकल मामला ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त पॉलिटिकल जे हवाले सां आइनी तरमीम हिकु वॾी डेवलपमेंट थियणु वञे पई ऐं सुभाणे इजलास बि तलब कयो वियो आहे ऐं हाणे शंघाई सहकारी तंज़ीम जो जेको इजलास आहे अॼु सरबराही ख़िताब कयो आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब ऐं उन्हनि चयो आहे त असां ख़िते जे बहितरी लाइ पुरज़म आहियूं ऐं अचो त सभु गॾिजी ख़िते जी बहितरी लाइ कमु कयूं। ऐं उन सां गॾोगॾु जेके भारत जा परॾेही वज़ीर आहिनि जयशंकर, उन्हनि बि चयो आहे त मां पाकिस्तान जे थोराइतो आहियां। उन्हनि तमामु घणी मेज़बानी सुठी कई आहे। इन सॼे मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि डॉक्टर जमील अहमद साहब, जेकी अॻूणा सफ़ीर ऐं तजिया निगार आहिनि। वॾी महिरबानी डॉक्टर जमील साहब, अवां असांखे टाइम ॾिनो। सर, सभ खां पहिरियां असांखे इहो ॿुधाइजो, अवां हिन पाकिस्तान हिन दफ़े शंघाई कॉन्फ्रेंस खे होस्ट करे पियो, इनखे कीअं था ॾिसो? ऐं नंबर 2, असांखे इहो बि ॿुधायो त पाकिस्तान जे लाइ होस्टिंग करणु हिकु एज़ाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे, उन में पाकिस्तान खे को फ्यूचर में बेनिफिट थींदो? बेनिफिट त यकदम न मिलंदो आहे, ख़ासि तौर ते इहे मल्टीलैटरल जेके फोरम हूंदा आहिनि ऐं शंघाई सहकारी तंज़ीम जेका आहे उहा हिकिड़ी मल्टीलैटरल फोरम आहे, त उन लिहाज़ सां इन्हनि जेके फ़ैसिला थींदा आहिनि इन में टाइम लॻंदो आहे त इन जो डायरेक्ट को फ़ाइदो थिए। पर जीअं पाकिस्तान चाहे त जेके साइड लाइन ते मीटिंगूं थियूं आहिनि इन्हनि ई सरबराहनि सां जेके आया हुआ शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशन खे अटेंड करणु, उन साइड लाइन जी मीटिंग में कुझु MOU साइन थिया आहिनि, रशिया सां थिया आहिनि, चाइना सां थिया आहिनि। इहे ॿई मुल्क जेके आहिनि इन्हनि सां काफ़ी अॻिते ॻाल्हि वधी आहे। ॿियनि मुल्कनि सां बि जेके बाइलैटरल यानी थियो आहे उन्हनि सां मीटिंगूं थियूं आहिनि, उन्हनि में ॿिन्हिनि साइडनि जी टीमूं बि हुयूं। ॿिन्हिनि साइडनि ॻाल्हि कई आहे त तिजारत कहिड़ी थींदी ऐं उन खां अलावा टूरिज़म कहिड़ो थींदो, हेल्थ ते छा थींदो, उन खां अलावा पीपल टू पीपल रिलेशन छा थींदो। इहे सभु ॻाल्हियुनि इन्हनि में ॻाल्हि ॿोल थी आहे। ऐं इन में हाणे करिणो इहो हूंदो आहे जंहिंमें असांजी सुस्ती थी पवंदी आहे त जेके मुतलका मिनिस्ट्री आहे, जेके डिपार्टमेंट्स आहिनि, उन्हनि खे फॉलोअप करिणो पवंदो आहे, उन्हनि खे परसू करिणो पवंदो आहे। उन में असांजा माण्हू थोरो पुठिते रहिजी वेंदा आहिनि। त हाणे सुवालु इहो पियो आहे पैदा थिए थो पियो त हाणे फिल वक़्तु असांखे कहिड़ो फ़ाइदो थियो आहे। फिल वक़्तु असांखे इहो फ़ाइदो थियो आहे त एतिरा सरबराह आया आहिनि। 27 सालनि खां पोइ एतिरो वॾो इवेंट थियो आहे पाकिस्तान ऐं इस्लामाबाद में, त उन इवेंट जो जेको इमेज उन जे करे थींदो आहे दुनिया में, उहो इमेज बहितर थींदो आहे। पाकिस्तान जो इमेज को एतिरो चङड़ो न रहियो हो पोयनि ॾींहंनि में, इन जे करे ते उते असांजो इमेज ख़राबु करण में असांजे जेके पाड़ेसी मुल्क आहिनि उन्हनि जो बि हथु आहे, जीअं त इंडिया आहे। ऐं उन खां अलावा असांजा पंहिंजा पैरकार बि केतिरा सुठा न हुया। पर हाणे इहे जेके असां डेमॉन्स्ट्रेट कयो आहे, जेको इहा असां मिसाल पेश कई आहे त असां एतिरे माहौल में बि जंहिंमें सियासी रसाकशी बि हुई, जंहिंमें कुझु सिक्योरिटी मामला हुया, कुझु ॾींहं पहिरियां कराची एयरपोर्ट ते तमामु वॾो वाक़ियो बि थियो हो। उन में असांखे पाकिस्तानी जेके मुंतज़मीन आहिनि उनखे खुटको बि थियो हो। पर उन खां अलावा जेको इंतज़ाम इन्हनि कयो हो तमामु बहितरीनु इंतज़ाम कयो हुकूमत। ऐं उन इंतज़ाम में प्रोटोकॉल जे लिहाज़ सां, उन इंतज़ाम में सिक्योरिटी जे लिहाज़ सां, उन इंतज़ाम में जेके महिमाननि खे करणी हुई, रिसीव करिणो हो, उन्हनि खे छॾिणो हो, इहे सभु ॻाल्हियूं। ऐं पोइ जेॾी महिल प्राइम मिनिस्टर तक़रीर कई, उन तक़रीर में उन काफ़ी उन्हनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र कयो हो जंहिंजो ख़िते ते बि सुठो असरु पवंदो ऐं पाकिस्तान ते बि सुठो असरु पवंदो। मिसाल जे तौर ते प्राइम मिनिस्टर ज़िक्र कयो त करंसी जी स्वाप हुअणु खपे। असां डॉलर जे जेके प्रॉब्लम में पिया आहियूं, डॉलर जे बदिरां असांखे लोकल करंसी यानी असां पाकिस्तानी रुपया ॾियूं, असां ॿियनि मुल्कनि जी जेके पंहिंजी करंसी आहे उन्हनि खां हू वठूं ऐं उन लिहाज़ सां असां वापारु पंहिंजो कयूं। उन खां अलावा प्राइम मिनिस्टर स्मॉल एंड मीडियम बिज़नेस जी ॻाल्हि कई, कनेक्टिविटी जी ॻाल्हि कई
ऐं उन ते स्पोर्ट्स जी ॻाल्हि कई, एम्प्लॉयमेंट जी इन लिहाज़ सां त जेके ट्रेनिंग आहे, वोकेशनल ट्रेनिंग, ॿियूं ट्रेनिंग, उन ते ॻाल्हि थी, ट्रांसफर ऑफ टेक्नोलॉजी ते ॻाल्हि थी, डिजिटलाइज़ेशन ते ॻाल्हि थी। इहे सभु शयूं इन में काफ़ी टाइम थोरो लॻी वेंदो आहे, पर इन में कंट्रीज़ जेॾी महिल मल्टीलेटरल इन ते प्लेटफॉर्म ते इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त उन्हनि खे बाइलेटरल लेवल ते बि परसू करणो पवंदो आहे। मुल्क पाण में बि पोइ ॻाल्हाईंदा आहिनि, हीअ ॻाल्हि थी उन में कॉन्फ्रेंस में, ते हाणे अचो त हिन में वेही असां मुआइदो कयूं या MOU कयूं। पाकिस्तान खे वॾे में वॾे प्रॉब्लम इहा हुई त पाकिस्तान खे ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस ऐं कास्ट ऑफ डूइंग बिज़नेस खे कंट्रोल करणो हो। त ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस त थोरो घणो उन्हनि करे वरितो आहे, SIFC जो हिकिड़ो सिलसिलो कढी विचां, पर कास्ट ऑफ डूइंग बिज़नेस में अञा लॻा पिया आहिनि। छो जो बिजली जी असां जेको पर यूनिट हिते वठंदा आहियूं, उहो कैनेडा में जेको अघु आहे, जेके इन में अमेरिका में अघु आहे, उन हिसाब सां असां पर यूनिट बिजली जो ॾियूं था, पैसा ॾियूं था। ऐं उहो जेके असां पोयनि 3 सालनि में असांजे सरबराहनि जेके मुआइदा कया हुआ IPP सां, उन जो असां लोड़ियूं था पिया। पर इहे सभु फैक्टर पंहिंजी जाइ ते, इहे मजमूई तौर ते जेके इहा कॉन्फ्रेंस थी आहे, तमामु सक्सेसफुल कॉन्फ्रेंस थी आहे। उन जा जीअं मां ॿुधायमि त इंतज़ाम बि सुठा रहिया, उन्हनि जा आउटकम बि सुठा रहिया। जेके बायलैटरल लेवल ते चाइना सां थी आहे, उहे सभिनीनि खां बहितरीन उहा थी आहे। त अच्छा चाइनीज़ डॉक्टर जमील साहब, बायोलेटरल जी जहिड़े तरीक़े सां मां ॻाल्हि कई त पाकिस्तानी पीपुल वर वेरी एक्साइटेड कि इंडिया ऐं पाकिस्तान जो जेको बायोलेटरल रिलेशन आहे उन में बि का बहितरी ईंदी, पर अनफॉर्चुनेटली अहिड़ो कुझु बि को बहस हेठि न आयो, न ई उन्हनि में पाण में का ॻाल्हि ॿोल थी। उन हवाले सां मां छा चवंदो? न, उहो त अनाउंस थी वियो न पहिरियां ई। असांजो जेॾी महिल प्राइम मिनिस्टर वॾेई वज़ीर वियो हो इंडिया में, मिसाल त उन बि को बायोलेटरल मीटिंग न कई बिलावल भुटे, ऐं उन बि बसि हिकिड़ो फॉर्मल वे में SCO जी मीटिंग करे वरी मोटी आयो हो। त उन जी रेसिप्रोसिटी हुई थी आहे हाणे, ऐं उन जे मुताबिक़ उनजो वॾेई वज़ीर असां वटि आयो आहे, पहिरियों ई अनाउंस करे छॾियो त असां को बायोलेटरल मीटिंग न कंदासूं। असां फ़क़ति इन SCO जेको मल्टीलेटरल मीटिंग आहे, इन खे अटेंड करे मेंबर जे तौर ते असां हलिया वेंदासूं। त मूंखे त हिन में तजुर्बो न थियो आहे, पर बहरहाल उन जेका पाकिस्तान खे मुबारकबाद बि ॾिनी सुठे इंतज़ाम जी, ऐं इहो एतिरो वॾो प्रोग्राम जेको एज़ अ प्रेसिडेंट ऑफ द चेयर, एज़ अ चेयर ऑफ द ऑर्गेनाइज़ेशन उन कयो, त उन मुबारकबाद बि ॾिनी। थोरो क्रिटिसाइज़ करे वियो त इहे जेके 3 ईवल्स आहिनि, 3 जेके ईवल्स आहिनि, उन में एक्सट्रीमिज़म, सेपरेटिज़म ऐं टेररिज़म, उन खे जेको आहे कंट्रोल करणु, ऐं जे इन में इहो को माण्हू इनकरेज थो करे या को कंट्री इनकरेज थो करे, त ज़ाहिर आहे उहो ट्रेड, एनर्जी ऐं ॿियनि में फ़र्क़ु थो पवे। इशारो पाकिस्तान ॾियो, नालो न वरितो, ठीकु आहे, इहो बर्दाश्त थी पियो सघे। जे नालो वठी आहे त कंक्लूडिंग रिमार्क में प्राइम मिनिस्टर खे कुझु चवणो पए हा त असां जिथे हुयासीं उते बीठा आहियूं। मोदी सरकार जे ज़माने में नथो लॻे त का एतिरी पेशरफ़ थींदी। हिकिड़ी उमेद थी आहे त BJP हारजी वई आहे जम्मू कश्मीर में, त उन लिहाज़ सां हाणे जेका अॼु उमर अब्दुल्ला उथ खयो आहे, शेख उमर अब्दुल्ला, त उन्हनि अनाउंस कयो त असां जेको असांजो तज़ाद आहे इंडिया सां 370 ऐं 35 आर्टिकल जो एब्रोगेट कयोसीं, उन खे ख़तमु कंदा पाण नेशनल कांग्रेस वारा जेके खटे आया आहिनि मक़बूज़ा कश्मीर में। त जे हू एब्रोगेट थी वियो त असांजो तमामु वॾो जेको तज़ाद आहे उहो ख़तमु थी वेंदो, त शायदि पोइ वरी रस्तो निकिरी अचे बाइलेटरल अच्छा डॉक्टर नेगोशिएशन जमील जो। साहब, ही हिकु पाकिस्तान जे लाइ एज़ाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे त एॾी वॾी कॉन्फ्रेंस जेका आहे पाकिस्तान होस्ट कई आहे, इन में पाकिस्तान खे इकोनॉमिकली केतिरो बेनिफिट थींदो ऐं फ्यूचर में तव्हां उनखे छा था ॾिसो, पर्सपेक्टिव छा हूंदो इन जो? फ्यूचर में त इहो आहे त हाणे सॼी दुनिया मग़रब खां वठी उन वेस्ट खां शिफ्ट थी ईस्ट साइड ते वापार बि अचे थो पियो, ईस्ट साइड ते सभु कमकार अचनि था पिया। त उन जे करे जेके बि हाणे डेवलपमेंट थींदी, उनजो रुझान वधीक रहंदो इन साइड ते। जेके ही ख़ितो असां वारो आहे, एशिया वारो आहे, या जेके ही SCO कंट्री वारा आहिनि, त उन जे करे इन में तरक़ी थींदी त इन जे मुल्क जा
जेके बि आहिनि रहाकू उन जी बि तरक़ी हिन में थींदी। त उन लिहाज़ सां पाकिस्तान खे पंहिंजो हिसो उन में मिलंदो। ऐं जीअं त प्राइम मिनिस्टर पंहिंजी तक़रीर में उहो ज़िक्र कयो आहे ते असां जेॾी महिल असां में ॿधी हूंदी असां हिकिड़ो प्रॉस्पेरिटी जे असां तरक़ी वारी साइड ते निकिरंदासूं। ऐं पोइ असां इन मामले में अफ़गानिस्तान खे बि थोरो उन चयो त अफ़गानिस्तान में बि असांखे खपे त ह्यूमैनिटेरियन लिहाज़ सां अफ़गानिस्तान खे ॾिसूं। पोइ एनर्जी डेवलपमेंट जे लिहाज़ सां यानी असांखे जेके टापी आहे उन ते बायोलेटरल लेवल ते आहे पर उहा असांखे सहूलियत मिली वेंदी। ऐं पॉवर्टी यानी जेके गुरबत आहे उनखे मिटाइण में हिक ॿिए जी मदद कंदासूं। कीअं मदद कंदासूं? जीअं त स्मॉल एंड मीडियम बिज़नेस जी ॻाल्हि उन कई, जीअं त उन इंटर बैंक जी SCO बैंक जी ॻाल्हि कई ते पैसनि लोकल करेंसी में असां कमु कंदासूं। ऐं पोइ असां लाइ वॾो वेल इहो आहे त टेररिस्ट असां ते अटैक थियनि था पिया अफ़गानिस्तान मां, उन जो ज़िक्र करे पोइ जेके रीजनल एंटी टेररिस्ट स्ट्रक्चर आहे उन जी प्राइम मिनिस्टर ॻाल्हि कई ते जीअं असांजी टेररिज़म में बि मदद थी वञे। क्लाइमेट साइड ते बि प्राइम मिनिस्टर ऐं जॉइंट स्टेटमेंट में बि ॻाल्हि अची वई त क्लाइमेट जो यानी जेको हूंदो आहे सट वॼंदी आहे असां जहिड़े मुल्कनि ते त उन जी लाइ बि हिक ॿिए सां लॻापो हुजे ऐं मदद हुजे। त इहे सभु शयूं इंटरएक्टिव आहिनि। इहे सभु शयूं जे इन खे थोरो थोरो करे अॻिते वधंदियूं त जेके बि मेंबर कंट्रीज़ आहिनि उन्हनि खे पंहिंजो पंहिंजो हिसे जो फ़ाइदो हुन में पवंदो। सभिनी खां वॾो फ़ाइदो त तव्हां ॾिसो त जे ही लिंक ठही वञनि सभु जेके ठही पिया आहिनि CPEC जा ठही पिया आहिनि रोड रस्ता अफ़गानिस्तान में बि ठहनि था पिया। चाइना काफ़ी तेज़ी सां उते कमु थो करे, रेलवे लाइन बि उते विछाए छॾी आहे 250 किलोमीटर, ॿियो बि विछाइनि था पिया। त ही सभु जेको थोरा इंफ्रास्ट्रक्चर मुकमल थी वञनि त पोइ असांखे इन में जेकी आहे लंघण जी फी आहे टोल टैक्स आहे उन में ई असांखे बिलियन जे हिसाब सां मिलंदा। तव्हां अंदाज़ो कयो त स्वेस कैनाल जेॾी महिल ठहियो फ़क़ति 160 किलोमीटर जो आहे उहो, ऐं उन में उन्हनि खे तक़रीबन 5.2 बिलियन डॉलर हर साल मिलनि था पिया। असां वटि त काफ़ी वॾो इहो आहे रोड जेके कनेक्टिविटी वारो, असांखे इन जी रॉयल्टी में ई काफ़ी असांखे पैसा अची वेंदा। पर इहो त मल्टी लेटरल लेवल ते थियो। जेको चाइनीज़ सां असांजी जेका मीटिंग थी या जेका रशियन सां थी त उन जे लिहाज़ सां असांखे CPEC फेज़ 2 में हाणे इंडस्ट्रीज़ जो जेके वुमेन चाइना अच्छा मां डॉक्टर कुझु जमील साहब इंडस्ट्री असांखे इहो बि ॿुधाइजो त पर अॼु असांजा पाकिस्तान 50% किर्गिज़स्तान बेलारूस ऐं ॿियनि मुल्कनि बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जे हवाले सां बि उन्हनि हिमायत कई आहे त उन पर्सपेक्टिव खे तव्हां कीअं था ॾिसो? इन में केतिरो जेकॾहिं पार्टनरशिप थी ऐं काफ़ी कंट्रीज़ जेके इन में इन्वॉल्व थिया पार्टनरशिप थी त केतिरो बेनिफिट थींदो पाकिस्तान जे लाइ? ऑलरेडी असां पार्टनर आहियूं बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जो। असांजो फ्लैगशिप जेको मुख्य हिसो आहे उनजो उहो CPEC आहे। ऐं CPEC ते असां इंफ्रास्ट्रक्चर त फेज़ 1 ते मुकमल करे चुकिया आहियूं तक़रीबन, ऐं फेज़ 2 में असां हाणे दाख़िल थी विया आहियूं। एतिरो वॾो एयरपोर्ट जेको चाइना ठाहे ॾिनो आहे असांखे असांजी सरज़मीन ते पंहिंजी गिराण सां, त उन लिहाज़ सां ही एशिया में सभिनि खां वॾो एयरपोर्ट ठाहे ॾिनो अथनि। उन सां असांजी एक्सपोर्ट वधंदी। जेके 55 सैकड़ो एक्सपोर्ट इन जे थ्रू असांजी थी वेंदी। ऐं उन खां अलावा BRI सां लिंक को असां अकेला त न आहियूं पर असां इन जा वॾा शेयर होल्डर आहियूं, छो जे BRI में तक़रीबन 142 मुल्क शामिल थी विया आहिनि, हर कॉन्टिनेंट जा शामिल थी विया आहिनि। त उन लिहाज़ सां पाकिस्तान जी हिते जेका जियोग्राफिकल लोकेशन आहे, जेका इन जी पंहिंजी जियोग्राफिकल लोकेशन आहे, उन लिहाज़ सां पाकिस्तान जी अहमियत इन BRI में बेल्ट एंड रोड इनिशिएटिव में CPEC जे करे पंहिंजो पाण थी वञे। सेंट्रल एशिया में को 4 मुल्क अहिड़ा आहिनि जेके टोटली जंहिं वटि समुंड आहे न लैंडलॉक कंट्रीज़ आहिनि, त उन्हनि खे बि रस्तो खपे हॉट वाटर में वञी पंहिंजो बि को वापार कनि, माना को सामान मोकिले सघनि, को घुराए सघनि। त उहो बि पाकिस्तान ॾिए थो पियो उन्हनि खे इन प्लेटफॉर्म जे तहत। त बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जो मक़सदु इहो ई हो, हिकिड़ो वॾो मक़सदु त उनजी कनेक्टिविटी जो आहे। कनेक्टिविटी में असां जो भागो तमामु वॾो सभिनी खां, ऑटोमेटिकली असांखे बेनिफिट बि उन हिसाब सां आहे।
पर जेका सुठी ॻाल्हि इहा आहे कि असांजे नौजवाननि खे खपे कि हाणे जेके स्मार्ट क्लासरूम खोलनि था पिया चाइनीज़, स्मार्ट क्लासरूम जो मतिलबु इहो थियो त चाइना में जे टीचर आहे, इंस्ट्रक्टर आहे, इते क्लासरूम में उहो पढ़ाईंदो, बाक़ाइदे साम्हूं बोर्ड ते नज़र ईंदो ऐं उन लिहाज़ सां चाइनीज़ कुझु टेक्नोलॉजी बि ॾींदा, त हिन जो मतिलबु हुनरमंदी जेका आहे वोकेशनल स्किल्स असांजी वधंदियूं नौजवाननि जूं, त पोइ जेॾी महिल फेज़ 2 जा तक़रीबन 70,000 एम्प्लॉयमेंट जेके खुल शुरू थी वेंदा त उन में असांजा माण्हू पहिरियां खां तयारु हूंदा, फ़क़ति तगारियूं खणे न घुमंदा ऐं फ़क़ति कोडर सां कमु न कंदा, पर उन्हनि खे को स्किल ईंदो, को कंप्यूटर जो कमु कंदो, को वेल्डर जो कमु कंदो, को उन जो ट्रैक्टर जो कमु कंदो, त इहे सभु हुनरमंद हूंदा असां सां, त इहे इन स्मार्ट क्लासरूम जे तहत ऐं वोकेशनल ट्रेनिंग जे तहत उहे ट्रेंड थींदा, त आस्ते आस्ते उन्हनि जी खपत बि थी पवंदी, पाकिस्तान खे फ़ाइदो पहुचंदो, छो जो असांजा पंहिंजो हाल जेको आहे उहो त पधिरो लॻो पियो आहे। असांजा जेके वोकेशनल ट्रेनिंग स्कूल आहिनि त सॼी सिंध में या सॼी पाकिस्तान में तमामु थोरा असांजा निकिरनि था पिया अहिड़ा क्वालिफाइड माण्हू जेके दुनिया खे एक्सेप्टेबल हुजनि या इंटरनेशनल स्टैंडर्ड जा हुजनि या इंटरनेशनल सर्टिफिकेट उन्हनि खे मिलियल हुजे। बाक़ी त हाणे लोकली ते कापी शापी करे वेंदा आहिनि, पर उनजो फ़ाइदो ॿाहिरि वारी कंपनियुनि खे न थींदो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी डॉक्टर जमील अहमद साहब, अवां असांखे टाइम ॾिनो। ऐं नाज़रीन, अवां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि तफ़सीली ॿुधायो त हीउ जेको बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जो मनसूबो हुजे या चाइना सां जेको पाकिस्तान जो बायलेटरल रिलेशन आहे उहो तमामु घणो फ़ाइदेमंद आहे ऐं मुस्तक़बिल में चाइनीज़ सां जेतिरो पाकिस्तान जो तालुक़ स्ट्रॉन्ग हूंदो ओतिरा वधीक बेनिफिट्स पाकिस्तान खे थींदा ऐं चाइना खे बि थींदा। नंबर 2, उन्हनि इहो बि ॿुधायो त हीअ बि वॾी ॻाल्हि आहे त पाकिस्तान हाणे एॾी टेक्नोलॉजी अची वई आहे त पाकिस्तान जा जेके कैंडिडेट्स आहिनि, जेके स्टूडेंट्स आहिनि, उहे हितां वेही ऑनलाइन उन्हनि जे टीचर्स खां पढ़ी सघनि था, टेक्नोलॉजी सिखी सघनि था। इहो वॾो बेनिफिट आहे। ऐं उन सां गॾोगॾु हीउ जेको पाकिस्तान शंघाई सहकारी तंज़ीम जो जेको इजलास होस्ट कयो आहे, इहा पाकिस्तान जे लाइ हिकु वॾी अचीवमेंट आहे ऐं पाकिस्तान अॻिते फ्यूचर में इन मां काफ़ी बेनिफिट्स हासिल कंदो। हाणे त ज़ाहिर टाइमली इहो नथो थी सघे, पर आहिस्ता आहिस्ता जेतिरे कोऑपरेशन वधंदी अदर कंट्रीज़ सां ओतिरो बेनिफिट थींदो। सो नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, हिते वठूं था शॉर्ट ब्रेक, स्टे विथ अस। वेलकम बैक नाज़रीन, अवां खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। नाज़रीन, जीअं त पाण पॉलिटिकल मामलात ते जेका आहे ॻाल्हि ॿोल पिया कयूं ऐं आइनी तरमीम जे हवाले सां इहो हिकिड़ो हिन टाइम जेको आहे नेशनल लेवल ते वॾो इशू आहे। आइनी तरमीम हिकु तरफ़ JUI आहे ऐं मौलाना जेके फज़लुर रहमान साहब आहिनि, JUI जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, उन्हनि इतफ़ाक़ कयो आहे त हिकु गॾियल मुसवदो तयारु कयो वेंदो ऐं हींअर अॼु बि ख़ुर्शीद शाह जी सदारत हेठि इजलास थियो। उनमें बि हिन वक़्त ताईं जेको आहे असांखे का डेवलपमेंट नज़र नथी अचे, पर सुभाणे जेको आहे सदर मुमलकत तरफ़ां सुभाणे जेको आहे क़ौमी असेंबली ऐं सेनेट जो इजलास तलब कयो वियो आहे ऐं अॼु राति जेका मुलाक़ात रखी वई आहे नवाज़ शरीफ़ पारां मौलाना साहब सां, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां, ऐं उन्हनि सां गॾोगॾु वज़ीर आज़म ऐं सदर साहब मौजूदु हूंदा, त आइनी तरमीम जे हवाले सां लॻे थो त सुभाणे का वॾी डेवलपमेंट थींदी ऐं आइनी तरमीम थींदी। ऐं उनखां अलावा ॿिए तरफ़ अगरि असां ॾिसूं त उन जेके वुकला बिरादरी आहे उहा बि एहतजाज करे पई, उन्हनि आइनी मुसवदे खे रद्द करे छॾियो आहे, आइनी तरमीम खे रद्द करे छॾियो आहे। सो इन पॉलिटिकल मामलात ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु PP अॻवान मौजूद आहे, अमाइमा इफ्तिखार साहिबा। बहुत शुक्रिया अमाइमा इफ्तिखार, आपने हमें टाइम दिया। सबसे पहले तो हमें ये बताइएगा, एक तो आप इस आइनी तरमीम को कैसे देख रही हैं, आइनी अदालतों को कैसे देख रही हैं, और नंबर 2 जो है हमें ये बताइएगा क्या ये कल जो इजलास तलब किया गया है, क्या ये आइनी तरमीम हो सकती है कल? सबसे पहले बहुत शुक्रिया मुझे ऑन बोर्ड लेने के लिए। सबसे पहला जो आपका क्वेश्चन है वो ये है कि मैं इसको कैसे देखती हूँ। देखिए, मैं पॉलिटिकल वर्कर हूँ पीपल्स पार्टी की और पंजाब में इस टाइम काम कर रही हूँ। हम अगर हिस्ट्री उठाकर देखें 2006 के बाद कौन सा भी इलेक्शन हुआ है, और उसमें हमेशा से हमारा जो मंशूर रहा है वो यही रहा है कि हम
जो है ये आईनी अदालत बनाएंगे। ये कोई नई बात नहीं है, हमारा जो चार्टर ऑफ डेमोक्रेसी के तहत हमने इसको प्रेस बनाना ही था। और दूसरे नंबर पे जो बुकला बरादरी हमेशा से पाकिस्तान की आइन में और पाकिस्तान के लिए एक बहुत उन्होंने अहम किरदार अदा किया है और वो हमारा एसेट्स हैं। और हुकूमत की ये हमेशा से कोशिश रही है, चाहे वो कोई भी अमेंडमेंट हो, पीपल्स पार्टी ने उसको लीड किया हो, उसकी हमेशा से कोशिश रही है कि वो तमाम स्टेक होल्डर्स को जो है वो ऑन बोर्ड ले। और जहां तक रही बात बुकला की, तो उनका हमेशा से एक अहम किरदार रहा है इन सब चीज़ों पे। तो हम सब लोअर कोर्ट्स में जाएंगे, हाई कोर्ट्स में जाएंगे, इनके साथ जो है इंटरेक्ट करेंगे, इनके साथ डायलॉग्स करेंगे, और ये जब भी पास होगी कंसेंसस से ही होगी। अगर इसे बाय हुक एंड क्रुक करना होता तो ये बहुत पहले की हो चुकी होती। अच्छा, तो कल ये सदर ममलकत की जानिब से, सदर आसिफ जरदारी की जानिब से ये इजलास भी तलब किया गया है, और आप क्या समझती हैं, ये कल ही आईनी तरमीम हो जाएगी या आप समझती हैं इसी वीक में होगी? क्योंकि पहले यही ज़राए से मालूम हो रहा था कि एक वीक तकरीबन इसमें लग सकता है, लेकिन कल और आज की और जो डेवलपमेंट्स हमने देखी हैं उसमें यही वाज़ेह हो रहा है कि कल तक ये आईनी तरमीम कर लेंगे, क्योंकि जो रुकावट थी वो तो मौलाना साहब थे, जो कि अभी उन्होंने इत्तफाक भी कर लिया है। तो ये आईनी तरमीम जो है, ज़ाहिर है आप भी पंजाब से ताल्लुक़ रखती हैं और आप पॉलिटिकल हवाले से आपको इल्म होगा, तो क्या ये कल आईनी तरमीम हो जाएगी? देखिए, इजलास तलब करना का हरगिज़ ये मतलब नहीं कि हमने उसी टाइम जो है इसको पास कर देना है। सबसे पहले तो ये देखा जाना है कि हम क्या बाकी सब पार्टीज के साथ बैठकर ये सारी गुफ्तगू हमारी हो चुकी है, हमने एक कंसेंसस पे आ चुके हैं, हम एक पेज पे आ चुके हैं, आ चुके हैं। और दूसरे नंबर पे जब तक सारी पार्टीज और जितने भी स्टेक होल्डर्स हैं वो ऑन बोर्ड नहीं आएंगे, तो मेरा नहीं ख्याल कि इसको पास किया जाएगा। क्योंकि हमारी हमेशा से कोशिश रही है कि हम थ्रू डायलॉग, थ्रू कंसेंसस, थ्रू सेम पेज ही किसी अमेंडमेंट को पास करें। हम अगर हिस्ट्री में भी देखते हैं, जैसे आप को पता है 18th अमेंडमेंट जब हुई थी तो प्रेसिडेंट साहब ने अपने सारे इख्तियारात पार्लियामान को दिए थे। उस टाइम पे बड़ी इस चीज़ की जो है वो आप देख सकते हैं कि बहुत ज़्यादा जो इस चीज़ की मुखालफत हो रही थी, लेकिन स्टिल आज हमें उसका फ़ायदा हो रहा है कि किसी एक बंदे के पास सारी जो है वो इख्तियारात नहीं है। ठीक है जी, बहुत शुक्रिया महमद इफ्तिखार साहिबा, आपने हमें टाइम दिया और अपना मौक़िफ़ जो है बताया। तो नाज़रीन, अवां असांजे पैनल जी ॻाल्हि ॿोल ॿुधी पॉलिटिकल डेवलपमेंट जे हवाले सां। सुभाणे हिकिड़ो वॾो इजलास जेको आहे उहो तलब कयो वियो आहे, ऐं इजलास में यकीनन का नई डेवलपमेंट साम्हूं ईंदी आईनी तरमीम जे हवाले सां, या आईनी तरमीम जे हवाले सां हिन टाइम जेका पॉलिटिकल डेवलपमेंट्स आहिनि उहो डेली बेसिस ते थियनि पियूं। ऐं हाणे ॾिसिजे त सुभाणे ही आईनी तरमीम जेका आहे उहा थींदी या अञा हिकु ॿ ॾींहं या 25 अक्टूबर ताईं डिले थींदी, इहो सुभाणे ई ख़बर पवंदी। सो लम्हा ब लम्हा वाक़ई अपडेट कंदा रहासीं। नाज़रीन, हिते जेको प्रोग्राम जो वक़्तु आहे उहो पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।